अस्सलाम वालेकुम दोस्तों, मैं इलाही सुञाण तव्हां सां गॾु आहियां। अॼु हिकु नए उनवान सां गॾु अॼोको जेको उनवान आहे उन जो अंदाज़ो अव्हांखे थी चुको हूंदो त मां अॼु कहिड़े उनवान ते ॻाल्हाइण वारो आहियां ऐं कहिड़े अंदाज़ में। ही जेको अॼोको उनवान आहे इन उनवान में अव्हांखे अंदाज़ो थी वियो आहे त जेको उनवान आहे उहो आहे बोरियतनि जो आलमी ॾींहुं। सब खां पहिरियों अवां सभिनी दोस्तनि खे, अवां सभिनी शागिर्दनि खे 21 फरवरी जे हवाले सां जेके सॼी दुनिया में मादरी ॿोलियुनि जो ॾींहुं मल्हायो वियो वञे, अवां सभिनी खे मादरी ॿोलियुनि जो आलमी ॾींहुं मुबारक हुजे। ऐं सभ खां वधीक सिंधी ॿोली जेका असांजी पंहिंजी मादरी ॿोली आहे उहा असां सभिनी खे, मूं समेत तव्हां सभिनी खे मुबारक हुजनि। छाकाणि त जेकॾहिं असां पंहिंजी ॿोलीअ सां मोहबत कंदासीं त असां पंहिंजे पाण खे सवारे सुधारे सघंदासीं। छाकाणि त इहो बुनियादी मक़सदु आहे असांजो पंहिंजो त असां ॿोलीअ जे ज़रिए पंहिंजो पाण खे वधाए अॻिते करे सघूं। अॼु जेको मुंहिंजो मौज़ू आहे उहो आहे बोरियतनि जो आलमी ॾींहुं। दर्जे 12 में बोरियतनि जो आलमी ॾींहुं जेको शामिल आहे उन शामिल में रशीद भट्टीअ इहो मज़मून लिखियो आहे। उन मज़मून में हिन अहिड़ियुनि तलख़ हक़ीक़तुनि खे ज़ाहिर कयो आहे, वाज़े कयो आहे त सरमाएदार कहिड़े नमूने सां जेको आहे सो मज़दूर तबिके खे पीड़नि पिया, उनजो उन सरबस्तो अहवाल कयो आहे। इनखे सम्झण जे लाइ असांखे तारीख़ी हवाला या तारीख़ी सिरिश्ते खे सम्झणो पवंदो, या जेको समाजी सिरिश्तो आहे उन खे सम्झणो पवंदो आहे त कहिड़े नमूने सां त इंसान जेको आहे सो आदि जगत खां वठी ज़माने नंढे हूंदे खां वठी खां वठी तरक़ी पज़ीर रहियो आहे। आहिस्ता आहिस्ता उहो तरक़ी कंदो करे अॼोके हिन जेको आहे सो साइंसी दौर में पहुतो आहे जंहिंमें असांजो आङुरियुनि ते हर हिकु शइ मौजूदु आहे। जेकर असां आङुरियूं पर आङुरियूं सिर्फ़ु इशारनि ते ऐं असांजे अखियुनि जे सिर्फ़ु इशारनि ते हर हिकु शइ मौजूदु आहे। इन खे सम्झण जे लाइ जेको बोरियतनि जो ॾींहुं आहे उनजी जिदोजहद खे सम्झण जे लाइ असांखे समाजी सिरिश्ते में वञिणो पवंदो ऐं उन ढांचे खे खोलणो पवंदो जेको रशीद भट्टीअ पंहिंजे मज़मून में खोलियो आहे, जेको 12 दर्जे में शामिल आहे। पंजू सबक आहे। इन करे असांखे सम्झणो आहे त मज़दूर जी जिदोजहद जेका आहे उहा कॾहिं बि रायगा न वेंदी आहे, या जेका बि जिदोजहद जेका हूंदी आहे उहा कॾहिं बि रायगा न वेंदी आहे। हमेशह उन में को न को मक़सदु हूंदो आहे ऐं उन मक़सद जे तहत इहे हलंदियूं आहिनि। ऐं जॾहिं को आला मक़सदु साम्हूं रखिबो आहे त उहो आला मक़सदु ज़रूर कामयाब थींदो आहे। उन्हीअ में कंहिं क़िस्म का रंडक रोक न ईंदी आहे। रंडक रोक ईंदी बि आहे त जेको साबित कदम रहंदो आहे उहो कॾहिं पोइते न हटंदो आहे, उहो बिलाख़िर पंहिंजी मंज़िल खे माणे करे अॻिते वधंदा आहिनि। शिकागो जे शहीदनि खे जेको बि सुर्ख़ सलाम पेश कयो वञे पियो तव्हांजे साम्हूं आहे, उहो कुझु सबूत आहे त उन दौर में जॾहिं इहो वाक़ियो पेश आयो उन खां वठी अॼु ताईं इहो ॾींहुं हर न रुगो पाकिस्तान में, न रुगो सिंध में, बल्कि सॼी दुनिया में आम मोकल ऐं मज़दूरनि जो ॾींहुं मल्हायो वेंदो आहे। पोइ भले उहे मज़दूर बज़ाद ख़ुदि उन ॾींहुं मां फ़ाइदो हासिल कंदा हुजनि या न, पर ॾींहुं जेको आहे उहो वर्ल्ड लेबर डे जे हवाले सां मल्हायो वेंदो आहे। उहो आहे 1 मई। 1 मई वर्ल्ड लेबर डे जे हवाले सां मशहूरु आहे। अचो त असां इन मज़मून जे मुताबिक़ रशीद अहमद भट्टी साहब जा जेके वीचार आहिनि या हुन जेको मज़मून सां निवाह कयो आहे या हुन सियासी समाजी इक़्तिसादी ऐं मुआशरती निज़ाम खे पंहिंजे हिकु नंढड़े मज़मून में साम्हूं रखी आहे। हिकु सदियुनि जी तारीख़ जेका आहे, सालनि जी तारीख़ खे हुन हिकु मज़मून में समाए करे असांजे साम्हूं पेश कई आहे त हीअ तारीख़ हुई। हिन तारीख़ जे हवाले सां ई हिते असां पहुता आहियूं ऐं हिन हवाले सां अॻिते वधूं पिया था। बोरियतनि जो ॾींहुं ही सबक़ आहे जेको
असांजी किताब में शुमार आहे, शामिल आहे। अवां वटि किताब शामिल मौजूदु हूंदो त ॾिसंदो त 5 नंबर ते इहो ही सबक मौजूदु आहे, इहो मज़मून मौजूदु आहे, पोरियतनि जो ॾींहुं। लेखक इन जो आहे रशीद भट्टी। रशीद भट्टी जी पैदाइश जो साल ईस्वी 1933 आहे ऐं वफ़ात जो साल ईस्वी 1988 आहे। रशीद भट्टी सिंधी अदब जो तरक़ी पसंद लेखक में शुमार थींदो आहे। हुन जा मज़मून, हुन जा मुहाग तमामु बहितरीन लिखियल आहिनि, जिन में हुन सियासी उथल पुथल ऐं समाजी सिरिश्ते खे तमामु घणो वेझड़ाई कढो आहे। जेके बि दुनिया में इनकलाब आया आहिनि उन्हनि इनकलाबनि जी ॻाल्हि कई आहे, छाकाणि त हू सोशलिस्ट पर्सन हो, सोशलिस्ट माण्हू हुयो ऐं सोशलिस्ट हुअण जे लाइ, समाजी माण्हू हुअण जे करे हुन पंहिंजनि लेखन में हमेशह आवाम खे, आम माण्हू खे पंहिंजो जेको आहे मुहरक बणायो आहे, उन जी बुनियाद ते पंहिंजे लिखणियुनि खे अॻिते वधायो आहे। इनकलाब आम माण्हू आणींदो आहे, इनकलाब आम आणींदो आहे ऐं इनकलाब लाइ जेका जदोजहद थींदी आहे, जेका वक़्तु लॻंदो आहे, उन वक़्त खे हुन कीअं ॾिठो आहे, अचो त असां ऐं तव्हां गॾिजी करे इन जे लफ़्ज़ ब लफ़्ज़ खे टोड़ियूं था ऐं सम्झूं था त तारीख़ जी हिकु दरी खोलियूं, उन दरीअ में उहे कहिड़ा वाक़िया हुया, उहे कहिड़ा सबब हुया, उहे कहिड़ा कारण हुआ जंहिंजे करे अॼु सॼी दुनिया में 1 मई जो ॾींहुं पोरियतनि जो ॾींहुं करे मल्हायो वेंदो आहे। अहिड़ो कहिड़ो वाक़ियो पेश आयो 1886 में जो अॼु ताईं 100 साल खां वधीक, 125 साल खां वधीक थी विया आहिनि, पर उहा जदोजहद, उहा कोशिश ऐं उन इनकलाब खे अॼु ताईं यादि कयो वञे थो। पोरियतनि जी जदोजहद ऐं पंहिंजे हक़ लाइ लड़ण जी तारीख़ में 1 मई जे ॾींहं खे वॾी अहमियत हासिल आहे। 1 मई जे ॾींहं खे वॾी अहमियत हासिल आहे। सॼी दुनिया में हर साल ही ॾींहुं पोरियतनि जो ॾींहुं करे मल्हायो वेंदो आहे। मां तव्हांखे पहिरियों ॿुधायो सन 1886, हाणे मक़सद जी ॻाल्हि ते हू आस्ते आस्ते वधे छॾिजे थो। सन 1886 जे मई महीने जी 1 तारीख़ ते अमेरिका जे मज़दूरनि ऐं पोरियतनि सरमाएदारनि ऐं नफ़ेखोरनि ख़िलाफ़ बग़ावत जो झंडो हथ में खयो। इहो बग़ावत जो झंडो हथ में छो खयो? बग़ावत जे झंडे हथ में खणण जा सबब कहिड़ा हुआ, कहिड़े कारण जे करे इहो सबब झंडो हथ में खयो, उहो उन जा सबब जेके आहिनि रशीद भट्टी पंहिंजे इन मज़मून में अॻिते ॿुधाए थो त मज़दूरनि ऐं पोरियतनि पंहिंजा हक़ वठण जे लाइ इहा बग़ावत कई, इहो झेड़ा कया ऐं इहे रोडनि ते निकिरी आया ऐं उन रोडनि ते निकिरी अचे पंहिंजी जेको आहे सो जदोजहद खे अॻिते वधायो। इहो को हिकु ॾींहं जो कमु न हूंदो, बल्कि इन्हनि में केतिरनि ई सालनि जी जदोजहद शामिल हूंदी, केतिरनि ई सालनि जा कम शामिल हूंदा, जंहिंजे बुनियाद ते इहो अॼु अव्हां जे साम्हूं आहे त उहे मशहूर थिया, उहे कामयाब थिया, उन्हनि जी जेका जदोजहद आहे उन रंग लाथो, उन रंग जे एवज़ अॼु ताईं जेके माण्हू मज़दूरी कनि पिया था, उन्हनि जे नतीजे जो सबब आहे त 8 कलाक कमु कनि था। न त असां वटि आम हूंदो हुयो 12 कलाक 16 कलाक कमु, तोड़े जो हाणे हिकु भेरो ॿीहर साॻियो सरमाएदारी निज़ाम जे तहत इहे शयूं शुरू थी वियूं आहिनि त कुझु जॻहियुनि ते 12 कलाक 14 कलाक कमु पुण वरितो वञे थो मज़दूरनि खां, ऐं उन जी मज़दूरीअ जी उजरत पुण पूरी कोन नथी थी वञे। हाणे इन जा सबब इहे ई वरी हिकु भेरो साॻा ई आहिनि त असांजो तंज़ीमूं, जेके पोरियत तंज़ीमूं आहिनि, उन्हनि तंज़ीमुनि गॾिजी करे हिकु दफ़ो ॿीहर हलचल हलाइणी पवंदी ऐं उहे सभु कम करणा पवंदा। पर उन ज़माने में ऐं हाणोके ज़माने में ज़मीन ऐं आसमान जो फ़र्क़ु आहे। उन ज़माने में आबादी एतिरी कोन हुई, हाणे आबादी वधीक आहे। उन ज़माने में बेरोज़गारी एतिरी वधीक कोन हुई जेतिरी बेरोज़गारी हाणे आहे। हाणे माण्हू उन बेरोज़गारीअ खे मुंहुं ॾियण जे लाइ पंहिंजो वक़्तु ॾियनि था पिया ऐं पंहिंजो रत सत ॾियनि पिया था ऐं पंहिंजी जेको आहे सो सर्विस ॾियनि पिया था, त जीअं हू पंहिंजे घर, पंहिंजे ख़ानदान, पंहिंजे अयाल, पंहिंजे घर खे हलाए सघनि। ऐं इन जे लाइ हू 8 छा 10 छा 12 कलाक 14 कलाक बि कमु कंदा रहनि था। त उनजो केतिरनि ई हंधनि ते उनजो जेको आहे सो इज़ाफ़ी पैसा ॾिना वेंदा आहिनि, ओवर टाइम ॾिनो वेंदो आहे। पर
कुछ इदारा वरी अहिड़ा आहिनि जिन जो कम ही 12-12 कलाक है, सिक्योरिटी गार्ड वगैरह जो जेका आम ड्यूटी है वो 12-12 कलाकनि जी आहे, जेका उसूलन ग़लत है, पर उहो ईअं थिए पियो। उन ॾींहुं सिज उभरण सां ई लखनि जी तादाद में मज़दूर अची शिकागो ऐं ॿियनि शहरनि जी गेटुनि में इकट्ठा थिया। इहो 1 मई 1886 जो ज़मानो हुयो, जो सुबुह साझुर जेतिरा बि मज़दूर हुया उन सभु मज़दूर गॾिजी करे शिकागो शहर जी गेटुनि में अची विया, अचे गॾु थिया त असांखे अॼु पंहिंजा हक़ वठी दम पिटणो आहे। असां पंहिंजे हक़नि वठण खां सवाइ पोइ हिते न हटंदासीं। असां जेसिताईं पंहिंजा हक़ न वठंदासीं असां हिननि एहतजाज में शामिल रहंदासीं, हिन एहतजाज तां असां न उथंदासीं। हू शाहूकारनि ऐं मिलुनि जे मालिकनि जी ॾाढाइयुनि ऐं ज़ुल्म ख़िलाफ़ आवाज़ उथारे रहिया हुआ। हू जेको आवाज़ उथारे रहिया हुआ उहे के आम माण्हू जे ख़िलाफ़ न हो, उहे हुयो शाहूकारनि ऐं मिलुनि जे मालिकनि जे ख़िलाफ़। छाकाणि त उहे शाहूकार ऐं उहे मिलुनि जा मालिक ई उन्हनि खे पीड़े रहिया हुया, उन्हनि खां ॿीणो कमु वठी रहिया हुआ, उन्हनि खां वधीक कमु वठी रहिया हुया, उन्हनि खे जेको सो निहोड़े रहिया हुया, जंहिंजे करे उन्हनि पंहिंजे हक़, पंहिंजी जेको आहे सो ख़ुदि इरादियत ऐं पंहिंजी जेको आहे सो बचाव जो में इहे एहतजाज शुरू कया ऐं चवनि त असांजी सिहत असांखे ज़रूरत एतिरी कोन थी मिले जेतिरी असां जेतिरो असां खां कमु वठो था, ऐं पंहिंजा हक़ घुरी रहिया हुआ। मथनि थींदड़ ज़ुल्म खे हिकु करे छॾियो हो। उन्हनि मज़दूरनि खे कंहिं गॾु कयो? उन्हनि मज़दूरनि खे सिर्फ़ जे गॾु कयो त उन्हनि ॾाढाइयुनि कयो, उन्हनि ज़ुल्म कयो, उन्हें जबर कयो ऐं उन ॿीणे कम कयो जेको हुन खां वधीक वरितो वेंदो हुयो। हुन खां कमु छाजो वधीक वरितो वेंदो हो त तव्हां 8 खां 10, 10 खां 12, 12 खां 14, 14 खां 16 कलाक असां वटि कमु कंदो, पर उनजे एवज़ उन्हनि खे उजरत जेका आहे ओतिरी कोन ॾिनी वेंदी हुई, जंहिंजे करे हू हिकु थी विया ऐं हिकु थी करे पंहिंजा हक़ वठण जे लाइ रोडनि रस्तनि ते निकिरी आया। हू पंहिंजा समूरा वेछा विसारे ॾाढा साम्हूं ॾियण लाइ हू पाण में पिट थी चुका हुआ, समूरा वेछा विसारे। हाणे हिते हिकु समाजी सिरिश्तो आहे, उन सिरिश्ते जे लिहाज़ खां ई ॾिसबो त असांखे नज़र ईंदो पियो त हमेशह वांगुरु साॻी ॻाल्हि आहे, साॻी रिवायत, साॻियो जेको आहे सो तौर तरीक़ो आहे त हमेशह उहे माण्हू ई जेको आहे सो कामयाब थींदा आहिनि जेके गॾिजी वेंदा आहिनि, पर वेछा विसारे करे। अॻे छा हुयो त हिकिड़नि शाहूकारनि मिलुनि जे मालिकनि जे हिकिड़नि मज़दूरनि एहतजाज कयो बि थिए त ॿिया वरी उन जी जॻह ते अची करे उन्हनि पंहिंजी उन्हनि जी जॻह पे वालारी, माना उन्हनि खे रिझाए, उन्हनि खे हिरखाए, उन्हनि खे लालच ॾेई करे ॿियनि खे पहिरियों त उहे कमु करण लाइ अची पिया वञनि, त उन्हनि में वेछा अची विया, यार असांजो कमु कोन थो थिए, असांखे मज़दूरी पूरी कोन थी मिले, त वरी तव्हां अची उन्हनि जॻह ते अची विया हो, त अञा ताईं ईअं थींदो आहे, अञा ताईं शाहूकारनि जो, अञा ताईं मिलनि जो, अञा फैक्ट्रियुनि जो इहो कमु रहियो आहे। जेकर हिकु 48 जेको आहे सो मज़दूर हूंदा आहिनि त उन्हनि मज़दूरनि खे हटाए करे हू ॿिया मज़दूर आणे छॾींदा आहिनि, त जीअं उन्हनि जो कमु हलंदो रहे ऐं हू कमु कॾहिं बि पोइ हिते न हटे। इन जी बुनियाद ते असां ॾिसूं था त हिननि छा कयो, मथनि ते ज़ुल्म खे हिकु करे छॾियो, उन्हनि ते जेको ज़ुल्म थियो उन ज़ुल्म उन्हनि खे हिकु करे छॾियो ऐं हुननि ॼातो थिए जेसिताईं असां हिकु न थींदासीं त असां पंहिंजा हक़ हासिल न करे सघंदासीं। उन्हनि हिकु थी करे पंहिंजे हक़नि जी हासिलात जे लाइ अॻिते आया। हू पंहिंजा समूरा वीचारा असांजे ॾाढ साम्हूं ॾियण लाइ पाण बिट थी चुका हुआ। हू हक़ ऐं सच जी राह ते हुआ। जॾहिं जंहिं ते ज़ुल्म थींदो आहे उहो ज़ुल्म करण खां पोइ, सहण खां पोइ बिल आख़िर उनजो अंदर जेको आहे उहो भरिजी ईंदो आहे ऐं चवंदो आहे अञा केसी ताईं मां इहे ज़ुल्म बर्दाश्त कंदो रहां,
केसी ताईं मां इन ज़ुल्मन ॾाढाइयुनि खे बर्दाश्त कंदो रहां, केसी ताईं हू असांखे निहोड़ींदा रहंदा, केसी ताईं असां उन्हनि जे ॾाढाइयुनि ऐं ज़ुल्म जे हेठां रहंदासीं। इन जे करे उन्हनि पाण में जेको वेठा हुआ उन्हनि खे विसारे करे पाण में बिट थी विया, यानी कि ॿधी थी विया, हिकु थी विया ऐं हिकु थी करे उन्हनि शाहूकारनि ऐं मिल जे ख़िलाफ़ आवाज़ उथारियो। मथनि थींदड़ ज़ुल्म खे हिकु करे छॾियो हो। हू पंहिंजा सबूरा वेठा विसारे ॾाढ सां मुंहुं ॾियण लाइ बिट थी चुका हुआ। हू हक़ ऐं सच जी राह ते हुआ। उन्हनि खे पंहिंजी जिदोजहद में वेसाह हुयो। उन्हनि खे पंहिंजी जिदोजहद में वेसाह हुयो। कहिड़ो वेसाह हुयो त असां अॼु न त सुभाणे पंहिंजनि मक़सदनि में ज़रूर कामयाब थींदासीं। जे अॼु न थियासीं त सुभाणे असां कामयाब थींदासीं। जंहिंजे करे असांखे ज़रूरी आहे त पंहिंजनि मक़सदनि खे अॻिते वधाइण लाइ हिकु थी करे हलणो पवंदो ऐं यकीन रखणो पवंदो त असां जेको बि कुझु करे रहिया आहियूं उहो असांजी पंहिंजी भलाईअ जे लाइ आहे ऐं सोभ उन्हीअ में असांजी पकी आहे। जेकर असांजी सोभ पकी थी त असां अॻिते वेंदासीं। हुननि जा मुख्य घुर इहा हुई, हुननि जी मुख्य घुर इहा हुई त 16 या 18 कलाकनि बजाए रुगो 8 कलाक रोज़ कमु कंदा। पहिरियों घणा कम कंदा हुआ? पहिरियों हुननि खे 16 कलाक कमु करायो वेंदो हुयो। जंहिंजे ख़िलाफ़ हू गॾु थी बीठा, उन्हनि आवाज़ उथारियो त असांखे एतिरो कमु नाहे करणो, असांखे सिर्फ़ ऐं सिर्फ़ 8 कलाक कमु करणो आहे ऐं 8 कलाक खां वधीक कमु असां न कंदासीं। ओरियतन सरमाएदारनि या मूड़ी वारनि ख़िलाफ़ इहा बग़ावत छो कई? रशीद भट्टी पंहिंजे मज़मून में सवाल थो उभारे त सरमाएदारनि ऐं मूड़ीअ वारनि, मूड़ी मां जेके पंहिंजा पैसा सीड़ाइनि था, पंहिंजो पैसो लॻाइनि था, मूड़ीअ वारनि ख़िलाफ़ इहा बग़ावत छो कई? मालिक ऐं मज़दूर जो इहो झगड़ो पैदा छो थियो? मालिक ऐं मज़दूर जो इहो झगड़ो छो पैदा थियो? उन सम्झण लाइ असांखे समाजी सिरिश्ते जी ओसर जी तारीख़ जो अभ्यास करणो पवंदो। असांखे सम्झणो पवंदो त समाजी सिरिश्ते जे लिहाज़ खां असांजी जेका पहिरियों सिरिश्तो छा हुयो, समाज छा हो, हाणे समाज छा आहे, अॻे समाज में फर्द केतिरा हुआ, आबादी केतिरी, हाणे समाज में फर्द केतिरा आहिनि, आबादी केतिरी आहे ऐं कहिड़े नमूने सां हू अॻिते वधी रहिया आहिनि। समाज कीअं तरक़ी कई आहे, उन तरक़ीअ खे असांखे साम्हूं अभ्यास करणो पवंदो ऐं तॾहिं असां सम्झी सघंदासीं त हक़ीक़तनि छा आहे ऐं हक़ीक़त में कहिड़ी शइ खे अहमियत आहे। जागीरदारी ऐं ज़मीनदारी सिरिश्ते वारे समाज में शयुनि जी पैदावार ॻोठाणियुनि, दस्तकारी ऐं घरू हुनर वसीले थींदी हुई। आम हुए अञा ताईं असां सिंध में तव्हां ॾिसो पिया था त ॻोठनि में माण्हू केतिरा ई दस्तकारी जा कम कनि था पिया ऐं केतिरा ई घरू हुनर ठाहींदा। रिलीअ जो कमु थी वियो, भर्त जो कमु थी वियो, ठिकर जो कमु थी वियो, चुनरीअ जो कमु थी वियो, अगठनि जो कमु थी वियो, या जेको कपिड़े उणण जो कमु थी वियो, रिलियूं ठाहिण जो कमु थी वियो, या चादरूं सिबण जो कमु थी वियो। अहिड़ा ॿिया केतिरा ई कम आहिनि, अहिड़ा केतिरा ई ॿिया कम आहिनि जेके हू घरनि जे हुनर वसीले अञा ताईं थींदो रहे थो पियो। अञा ताईं असांजे घर में इहे कम थियनि था ऐं उनजो क़दुरु बि आहे त ई हथ जो कमु थियल आहे। हथ जो कमु थियल आहे माना वधीक सफ़ाईअ सां, सुठाईअ सां ऐं मज़बूत कमु थियल हूंदो आहे ऐं हथ में वरी वधीक महिनत लॻंदी आहे। साॻियो ई घर जो मालिक ऐं संदसि भाती इन नंढड़े कारखाने जा मालिक बि हूंदा हुआ। मिसाल जे तौर ते अञा ताईं अवां ॾिसो त घर में जेकॾहिं हिकु घर जो मालिक आहे, उनजे घर में नंढड़ो कारखानो, त नंढो कारखानो छा आहे, हिकु चरखो लॻल आहे, हिकु काजानो रखियल आहे, उहो ई उनजो कारखानो आहे, उहो ई घर जा मालिक आहिनि, उहे ई घर जे मालिक जी पाण खां पोइ वरी उनजा सरवाण बि आहिनि ऐं उहे पंहिंजी शयूं विकिणंदा आहिनि, माना उन नंढड़े कारखाने जा मालिक बि। उन्हनि खे उनजो सॼो सरमायो मिलंदो आहे। त मज़दूर बि पाण, त उनजे में मज़दूरी बि पाण कंदा। घर में ज़ाइफूं हुजनि या मर्द हुजनि, उहे सभु गॾिजी करे इहे कम कंदियूं आहिनि ऐं कंदा आहिनि त जीअं संदन रोज़ गुज़र थी सघे, इनजो पेट गुज़र बहितर खां बहितर नमूने सां हली सघे। माण्हुनि जूं घुर्जूं थोरियूं हूंदियूं हुयूं, इन करे इहा नंढड़े पैमाने वारी पैदावार ई उन्हनि जो पूरा करे छॾी। तो उन जो हाणे असां वटि
सिंधी टोपीअ जी ॻाल्हि ॾिसी वञे, अजरक जी ॻाल्हि थी वञे, लुंगीअ जी ॻाल्हि थी वञे, या ॿियो जेको आहे सो ॿियनि रिलियुनि जी ॻाल्हि थी वञे, त उन्हनि जी हाणे पूरा घरनि जे वसीले कोन थो थी सघे। हाणे उन्हनि जो पूरा असां वटि तॾहिं थी सघे थो जॾहिं मशीनूं लॻल हूंदियूं हुयूं, उनजे लाइ तमामु घणी असांखे हाणे खपत आहे असां वटि, जंहिंजे करे घरनि में हथ ते एतिरो माल कोन थो ठहे, ऐं उनजे लाइ असांखे मशीनूं लॻाइणियूं पियूं आहिनि। ऐं इन मशीनूं जॾहिं लॻियूं त उनजा नतीजा कुझु ग़लति आया, उन ग़लति आया, कुझु सही आया। उन ग़लति नतीजनि जे ख़िलाफ़ ई कुझु थी पिया। तॾहिं चए थो संदसि भाती नंढड़े कारखाने मालिक बि हूंदा हुआ त मज़दूर बि हूंदा हुआ, माण्हुनि जूं घुर्जूं थोरियूं हूंदियूं हुयूं, इन करे नंढड़े पैमाने वारी पैदावार ई उन जो पूरा अचती हुई। ज़माने जी तरक़ीअ सां गॾु होरियां होरियां माण्हुनि जूं घुर्जूं बि वधंदी वयूं। पहिरियों हिकु घर, हिकु घर खां पोइ ॿ घर, उन ॿिनि घरनि खां पोइ उनजो औलाद, उन्हनि जा वरी 10 घर, 10 खां 20, माना ईअं आबादी वधंदी वई, माण्हुनि जूं घुर्जूं वधंदी वयूं। जंहिंखे पहिरियों हिकु टोपी ते खपी, 2 टोपी ते खपियूं, हाणे 20 ते खपियूं। जंहिंखे पहिरियों हिकु वॻो ते खपियो, हाणे 20 वॻा था खपनि। जंहिंखे पहिरियों थोड़ी शइ बि खपे, हाणे उनखे कसीर अंदाज़ में शइ खपे पई, तंहिंजे करे घुर्जूं बि वधंदी वयूं। ऐं असां वटि ईअं ई आहे, घुर्ज वधंदी रहंदी आहे। तॾहिं जेको इन करे शयुनि जी लोड़ बि वधंदी वई, ज़रूरत वधंदी वई। मूंखे खपे, मूंखे खपे, असांखे खपे। हिकिड़ो घर कंहिंजी कंहिंजी घुर्ज पूरी करे। हथनि सां बि माण्हू घणियूं शयूं पैदा करे नथे सघिया। चवंदा आहिनि त ज़रूरत इजाद जी माउ आहे। हथ सां जेको चवे त ज़रूरत इजाद जी माउ आहे। जॾहिं ज़रूरत पई त इजाद थियूं शयूं। सो इंसान तकड़े ऐं घणी पैदावार हथ करण लाइ मशीनूं ऐं किलियूं इजाद कयूं। इन मशीनी दौर में सरमाएदारी सिरिश्ते जो पायो पियो। जॾहिं इहो मशीनी सिरिश्तो आयो, सरमाएदार जंहिं वटि पंहिंजा पैसा आहिनि, ॾोकड़ आहिनि, दौलत आहे, उहो ई माण्हू वठी सघे थो। मशीन हर आम माण्हू जे ख़रीदारी खां परते हुई। इन जे करे सिरिश्तो जेको हुयो, समाजी सिरिश्ते में सरमाएदारी निज़ाम अची वियो, जेको असां वटि अञा ताईं हले पियो थो। असां वटि बदनाम रुगो जागीरदार आहिनि, वॾेरा आहिनि, पीर आहिनि, पर उन सां गॾु सभ खां वॾा फोरू जेके आहिनि, सभ खां वॾा जेके फुरींदड़ आहिनि, से सरमाएदार आहिनि, जेके पंहिंजो पाण खे पारसा सम्झी करे सॼो इल्ज़ाम जागीरदारनि ते ऐं वॾेरनि ते विझंदा आहिनि। जॾहिं त वॾेरा ऐं जागीरदार पिणु इन्हनि सरमाएदारनि जे अंडर में आहिनि, हेठों आहिनि। उन सरमाएदारनि जा रहम करम ते हूंदा आहिनि त जेतिरो सरमाएदार पैसो सीड़ाईंदो त ओतिरो ई वॾेरे ऐं कामूरे खे मिली सघंदो। सरमाएदार खे जेको सीड़ाइणो आहे उहो पंहिंजे बुनियाद ते जागीरदार ऐं वॾेरे खे बि पंहिंजे हेठों रखी वेठो हूंदो आहे। अॻु जो मालिक पाण पूरो कंदो हो, ते मशीन ते कमु करण लाइ मज़दूर लॻाया। हाणे थियो ईअं, जेको अॻे हिकिड़ो मज़दूर हूंदो हुयो, पंहिंजो कमु पाण कंदो हुयो, पंहिंजी मूड़ी पाण खणंदो हुयो, पंहिंजा पैसा ॾोकड़ पाण खणंदो हुयो, पंहिंजी उपत पाण खणंदो हुयो। हाणे उन जे हिसाब खां पोइ छा थियो त हुन मशीन हणी छॾी। मशीन खे हलाइण जे लाइ मज़दूर रखी छॾियईं। जॾहिं मज़दूर रखी छॾियईं त उनखे उजरत ॾियणु लॻो। पर कुझु ईअं थियो, मज़दूर महिनत कंदो रहियो ऐं मालिक सरमायो या मूड़ी सीड़ाए वेठो उनजो नफ़ो ऐं खटियो खाईंदो हो। जॾहिं ॻाल्हि हली अॻिते त मज़दूर महिनत कंदो रहियो। मज़दूर जेको हुयो सिर्फ़ु महिनत कंदो रहंदो हुयो त मूंखे पंहिंजी उजरत मिलणी आहे, मूंखे महिनत करणी आहे। पर जे सरमायो सीड़ायो, जे पैसा सीड़ाया, ॾोकड़ सीड़ाया, उहो मज़े सां वेठो हूंदो हुयो। ॾियाल अवाल केतिरो कमायो अथई, छा कमायो आहे, छा न कमायो आहे, केतिरो माल ठहियो, केतिरो माल न ठहियो, केतिरे माल में अञा घुर्ज आहे, कहिड़ी कहिड़ी शइ खुटल आहे, तोखे अञा वधीक कमु करिणो आहे, हेतिरे माल ठाहिण लाइ तोखे हेतिरो वक़्तु कमु करिणो पवंदो। इन्हनि शयुनि जे रीत जे पंहिंजो पैसो सीड़ायो, हिकु त उहो मालिक थी वेठो, ॿियो रोब करणु वेठो, ऐं टियों उन्हनि खे जेको आहे सो मारण ते बि आयो। मारण त कीअं त इंसानी ज़िंदगी सिर्फ़ु इहो मारणु न आहे त उनखे जेको आहे बंदूक सां गोली मारे छॾी। मारणु इहो आहे त हुन खां वधीक कमु वठणु लॻो, ऐं उन वधीक में हू मरंदो रहियो ऐं हू घटि थींदो रहियो।
अदाए पानी जो गिलास तर जो भाईजान एडी रीत समाज में ब तबका यानी सरमाएदार ऐं पोरे तबके दा थिया जॾहिं इहो थियो टीचो बंदी है इंटरनेट टेक्निकल प्रॉब्लम्स आहिनि जेके थींदा रहंदा आहिनि जेको फ्लो आहे उनखे पाण थोरो टणे थो हल ठीकु आहे घणो कोन थियो इहो आहे त खटियो खाईंदो हुयो अहिड़ी रीति समाज में ॿ तबका यानी सरमाएदार ऐं पूरे तबका थिया जॾहिं जिथे ॿ तबका पैदा थी पवंदा आहिनि त उते तज़ाद ज़रूर थींदो आहे उते झेड़ो ज़रूर थींदो आहे उते जहिड़ी झगड़े जी ॻाल्हि ज़रूर अची वेंदी आहे तबकनि जो इख़्तिलाफ़ तॾहिं बि जारी रहियो त हाणे उते मज़दूर ऐं सरमाएदार पाण में थींदी रहंदी मां एतिरो कमु न कंदुसि तोखे एतिरो कमु करणो पवंदो न तव्हांखे हेतिरी पैदावार करणी पवंदी तव्हां हेतिरे उजरत ते हेतिरो कमु कंदव इहा उन वक़्त खां वठी तूं में हलंदी रही ॻाल्हि तुंहिंजी मुंहिंजी हलंदी रही जागीरदारी सिरिश्ते में जागीरदार फोरू ऐं हारी तबको फुरजंदड़ छाकाणि त असां जागीरदार आहे को वेठो हूंदो आहे घर टंग टंग ते रखी करे अरे रे आला वाला कहिड़ो कमु कयो अथई ज़मीन खेड़े आए ज़मीन में अन्न घणो थियो सॼो कमु जेको आहे मज़दूर कंदो आहे पोरियत कंदो हारी कंदो आहे पर उनजो खटियो खाईंदो आहे जागीरदारी निज़ाम वारो जेको वॾेरो हूंदो आहे उहो खाईंदो आहे ऐं मज़दूर खे जेको हारी आहे उनखे पेट भरे मानी बि कोन मिलंदी आहे त वरी हिन सिरिश्ते में जाइ सरमाएदार ऐं मज़दूर वालारी कहिड़ो सिरिश्तो इहो सिरिश्तो इहो हुयो महिरबानी इहो सिरिश्तो हुयो सरमाएदारी वारो ऐं मज़दूर वारो होॾे जागीरदार ऐं पोरियत यानी के हारी ऐं हेॾे सरमाएदार ऐं मज़दूर ॻाल्हि साॻी आहे फ़र्क़ु कोन्हे को होॾे जागीरदार वेही पियो खाए हेॾे सरमाएदार वेही थो खाए पैदावार जे वसीलनि ते किन थोरनि सरमाएदारनि जो कब्ज़ो रहियो जे पोरियत जी फुरमार कंदा रहिया पोरियत जे पोरे जी फुरमार या फुरलटई सरमाएदार ऐं मज़दूर जी तबकाती जंग जो पायो विधो तबकाती जंग छो थी वो तबकाती जंग थी इन करे त पोरियतनि जेतिरो कमु कयो थे उन्हनि खे ओतिरी उजरत नथी मिली उन्हनि खे ओतिरो वापसि नथी मिलियो त हुननि में इहो तज़ाद आयो त असां जेतिरो कमु कयूं था ओतिरो असांखे मिले कोन थो असां ॿ तबका थी विया हिकिड़ो मालिक तबको थी वियो आहे ऐं ॿियो मज़दूर तबको थी वियो आहे मालिक रुगो वेठो आहे मज़दूर रुगो खाए वेठो मालिक खे असां एतिरो कमाए था ॾियूं जो आराम सां सुकून सां घर सभु कुझु करे वेठो ऐं असां जेकी हेॾी महिनत कयूं था असांखे उनजे त पाछी खां बि थोरो मथे मिले थो त वॾी ॻाल्हि आहे न त कुझु कोन थो मिले तॾहिं चए थो असां ॾिसूं था त हर शइ जी पैदावार में घणे में घणो हिसो पोरियत जे पोरे जो आहे बिल्कुल है जेके मिलूं ठहनि थियूं पियूं मिलुनि में कपिड़ो ठहे पियो थो शुगर मिल में खंडु ठहे पई थी या चकिन ते अटो पीसजे पियो थो या जेको आहे सो कपिड़ो ठहे पियो थो उन्हनि में छा मालिक एतिरो ई कमु कनि था जेतिरो मज़दूर कमु कनि था न मज़दूर एतिरो कमु कंदा ई न आहिनि सॉरी मालिक एतिरो कमु कंदा ई न आहिनि कमु कंदा आहिनि मज़दूर खटियो खाईंदा आहिनि मालिक इन जे करे पर खटियो घणो या अञा भी चइजे त ज़रे घटि सारो सरमाएदार थो खाए हू रत सत ॾेई लखे मीटर कटन कोयलो खाणनि मां खोटे कढे थो पर खेसि एतिरो कोयलो नसीब नथो थिए हाणे इनखे मां वज़ाहत नथो कयां छाकाणि बज़ाद ख़ुदि मथे जेका वज़ाहत आई आहे उनजी हीअ असां खोले पेश थो करे त छो मसला पैदा थिया आहिनि इहे लखे मीटर टन खाणियुनि मां कोयलो कढे थो पर खेसि एतिरो कोयलो बि नसीब नथो थिए जो ॿ ॾींहं चुल्ह गरम रखी सघे कंहिंखे उन मज़दूर खे हू हॾु गॾु थकाए हज़ारे मीटर कपिड़ो उणे थो पर खेसि बुत ते पाइण लाइ बि कपिड़ो नसीब नथो थिए
हू घाणे जे डांद जिया गही गही हज़ारे मीटर कटन खंड तैयार करे थो, पर खेस ईद बारात ते का चपटी मुश्किल मिले थी। बे पासे सरमाएदार इन पोरे मां पैदा थियल शयुनि जो विकिरो करे जे हिननि पूरो कयो आहे, जिन खंड ठाही, जिन कपिड़ो उणियो, जिन खाणनि मां कोयलो कढियो, उन्हनि जे पोरीअ ते ॿिए पासे सरमाएदार उन पोरे जे मां पैदा थियल शयुनि जो विकिरो करे नाजाइज़ नफ़ो खाई वञे थो ॾींहों ॾींहुं करोड़पति ऐं अरबपति थी वियो। इन गैर बराबरीअ, बेइंसाफ़ीअ ऐं ज़ुल्म ऐं मज़दूर खे सरमाएदार ख़िलाफ़ भड़कायो। कंहिं भड़कायो? इन ये नाइंसाफ़ी कहिड़ी हुई त असां तमामु घणो कम कयूं था, खंड असां ठाहियूं था, कपिड़ो असां वणूं था, कोयलो असां कढूं था, पर असांखे उन जे ज़रे बराबर बि नथो मिले। इन इख्तिलाफ़ चिट्टी ऐं चोखी सूरत तॾहिं अख्तियार कई। इहो इख्तिलाफ़ तॾहिं वधी वियो जॾहिं शयुनि जी घुर्ज वधी वञण सबबि, जॾहिं इहो इख्तिलाफ़ वधीक वधियो तॾहिं जॾहिं शयुनि जी घुर्ज वधी वई ऐं शयुनि जी घुर्ज वधी वञण खां पोइ सरमाएदारनि ऐं कारखानेदारनि जी पाण में चटा भेटी जी जोड़ शुरू थी वई। हाणे हिते हक़ीक़तनि जेको इनकलाब आयो, हक़ीक़तनि जेका तब्दीली आई, हक़ीक़तनि जेका जदोजहद जेको रंग लातो, हक़ीक़तनि जॾहिं मज़दूरनि खे हिकु कयो, उहा इहो सबबु हुयो, इहो कारण हुयो। इते अची करे मज़दूरनि पंहिंजी जेको आहे सो अहमियत खे सुञातो, इते अची करे हुननि पंहिंजो पाण खे सुञातो त असां छा आहियूं ऐं असां खां कहिड़ो कमु वरितो वञे थो ऐं असां कहिड़ी तरह हिकु थी सघूं था ऐं कहिड़ी तरह असां पंहिंजो पाण खे हिकु करे सघूं था। हर मिल जो मालिक चाहिण लॻो त संदसि माल घणे में घणो पैदा थिए ऐं जझे अंदाज़ में विकामे। हर कंहिंजी इहा ख़्वाहिश हूंदी आहे त मुंहिंजी मिल जो मालिक, मुंहिंजी फैक्ट्री जो मालिक माल जेको आहे उहो वधीक विकामे ऐं वधीक मूंखे उपत मिले, मूंखे वधीक जेको आहे सो मूंखे नफ़ो थिए। घणे माल ठाहिण लाइ ज़रूरी आहे त मज़दूर घणो वक़्तु कमु कनि, जेके मज़दूर आहिनि उहे घणो वक़्तु कमु कनि। घणे विकिरे लाइ वरी इहो ज़रूरी आहे त माल सस्तो विकामे। माल सस्तो तॾहिं विकिरो थींदो जॾहिं उन ते लागत थोरी हूंदी। इन करे हर कारखानेदार इहा कोशिश करण लॻो त संदसि मज़दूर थोरे में थोरी मज़दूरीअ जा उजरत ते घणे में घणो कमु कनि। हक़ीक़तनि जेका इख्तिलाफ़ शुरू थिया उहे इतां थिया जॾहिं हुननि मज़दूरनि खे पीसण शुरू कयो, उन मज़दूरनि खे ॻोहिण शुरू कयो, अञा वधीक उन्हनि खे जेको आहे मज़दूरी करण लॻा त उन्हनि खे उते सम्झो त हाणे असांखे अञा ॿीणा टियों कमु करायो थो वञे त संदसि मज़दूर थोरे में थोरी मज़दूरी जो त घणे में घणो कमु। इन करे हू न रुॻो मज़दूरनि जी मज़दूरी घटाइण लॻा, पर हुननि खां कमु बि घणो वठण लॻा। नतीजो इहो निकितो जो घणे कम सबबि मज़दूर वियो वीणो ऐं बीमार थींदो, ॿिए पासे खेसि एतिरो बि कीन मिलंदो हो जो हू खाधो खुराक ख़रीद करे पाण खे सघारो रखी सघे। मुक़ाबिलो हुयो मिल मालिकनि जो त मुंहिंजी मिल जो माल वधीक विकामे, मुंहिंजे फैक्ट्री जो माल वधीक विकामे, मुंहिंजो दुकान जो माल वधीक विकामे, मुंहिंजो ब्रांड वधीक विकामे। उन जो असर पियो मज़दूर ते त मज़दूर खां कमु वधीक वठणो आहे, मज़दूर खां कमु वधीक वठणो आहे, मज़दूर खां वक़्तु वधीक ॾियणो आहे, मज़दूर खां माल वधीक ठाराइणो आहे, मज़दूर खे उजरत घटि ॾियणी आहे। हाणे जॾहिं इहे सभु शयूं थियूं त हुननि जी लागत घटि ईंदी त असांखे जेको आहे सो सामान घटि या सस्ते में विकामणो पवंदो।
बेबसे खेसि एतिरो मकीन मिलंदो हो जो हू खाधो खुराक ख़रीद करे पाण खे सघारो रखी सघे। केरु? उहो मज़दूर जेको एतिरी मज़दूरी करे पियो, जेको एतिरी महिनत करे पियो, जेको एतिरी कोशिश करे पियो, उन कोशिशुनि जे बावजूदि उनखे एतिरो बि नसीब नथो थियो जो पंहिंजो पाण खे सघारो रखी सघे या दवा दरमल करे सेहत कायम रखी सघे। सुख सहज त छा पर जीअं रहण जी ज़रूरतनि खां महरूम थी वियो। केरु? उहो मज़दूर जॾहिं हुन मिल मालिकनि जी पाण में चटा भेटी शुरू थी वई, पाण में मुक़ाबला शुरू थी विया, पाण में जेको सो सामान शुरू थी वञे त असांजो सामान वधीक सस्तो विकामे, असांजो सामान घणो तयारु थिए, त इन ॻाल्हि ते अची करे उन्हनि मज़दूरनि जी जेका सिहत हुई उहा खतरे में पइजी वई। उन्हनि एतिरो बि कोन हो जो पंहिंजी सिहत खे कायम रखी सघनि। हू विया बीमार थी विया, हू विया कमज़ोर थी विया, विया हीणा थी विया। हू सुख संज त छा पर जीअं रहण जी ज़रूरतुनि खां बि महरूम थी विया। जीअं रहण जी ज़रूरत कहिड़ी हुई? निंड, खाइण पीअण, सही सां जेको आहे सो उथण वेहण, आम सही सां कपिड़ो पाइण, पर उहो उन्हनि खे पूरो न थिए पियो। सुठो खाधो, चङी रिहाइश, तालीम ऐं तंदुरुस्ती त हू ख्वाब में बि न ॾिसी सघंदो हुओ। ये असांजे सिंध जा मज़दूर कोन हुआ, ये असांजे पाकिस्तान जा मज़दूर कोन हुआ, ये के हिंदुस्तान जा मज़दूर कोन हुआ, ये बड़े सगीर जा मज़दूर कोन हुआ। जे उहे पंहिंजे हक़नि जे लाइ उथी ॿाहिरि निकिरंदा आहिनि त उन्हनि खे ॿधियो वेंदो आहे, उन्हनि खे मारियो वेंदो आहे, उन्हनि खे जेको आहे सो ग़ाइब कयो वेंदो आहे। असां वटि केतिरा ई वाक़िआ थींदा आहिनि जेको पंहिंजे हक़ जे लाइ उथंदो आहे त उन्हनि खे जेको आहे सो अहिड़ी हालत कई वेंदी आहे ऐं उन्हनि खे जेको आहे मारियो सटियो वेंदो आहे। थोरे में हू इंसान न पर जानवर वञी रहियो हो। केरु? त उन्हनि खां एतिरो कम ते वठो वियो, अरिड़हं कलाक कमु करणु, उजरत थोरी ॾियण, उन्हनि खे जबरी कमु कराइण, उन्हनि ते जेको आहे सो ज़ुल्म कंदो रहण, उन्हनि ते ॾाढी जबर कंदो रहण त जीअं असांजो माल वधीक ठहे, असांजो माल सस्तो विकामे, असांजे माल खे वधीक पज़ीराई मिले। उहा पज़ीराई तॾहिं मिली सघे पई जॾहिं हू इन्हनि मज़दूरनि ते ज़ुल्म करे सघनि पिया। पर इहे मज़दूर त मज़दूर ई हुया, पर उन्हनि हिकु ॾींहुं इहो पको इरादो कयो त हाणे असांखे इहा ॾाढ, इहा ॾाढाई, इहो ॾाढ, इहा ज़बरदस्ती असां कोन बर्दाश्त कंदासीं ऐं हाणे असां पंहिंजी जदोजहद शुरू कंदासीं। थोरे में उहो इंसान पर जानवर वञी रहियो, हुनखे अटे लटे ऐं अझे जहिड़ियुनि बुनियादी ज़रूरतनि खां निपट जवाब मिलियो। छो त तव्हां असां वटि कमु कंदव, तव्हां असांजा ग़ुलाम आहियो, तव्हां असांजा ज़र ख़रीद ग़ुलाम थी विया हो, जेके शुरूआती मिलनि जा मालिक हुया, जेके उन्हनि खे पंहिंजो ग़ुलाम करे या पंहिंजे जेको आहे ज़रूरत मुताबिक़ हलाईंदा रहिया हुआ। मज़दूर पंहिंजे हक़नि घुरण लाइ हड़तालूं शुरू कयूं। सरमाएदारनि संदन घुर्जूं पूरियूं करण बजाए खेनि नौकरीअ मां ई निकाली ॾेई छॾी हुई, निकाली पे ॾेई छॾी। हू उन्हनि जायुनि ते नवां मज़दूर भर्ती कंदा हुआ या वरी हड़ताली मज़दूरनि खे हिरखाए रीहे रेबे कम ते आणींदा हुआ या वरी गैर हड़ताली मज़दूरनि खे वधीक रोज़ जी लालच ॾेई खावण पीअणो चीणो कम वठंदा हुआ। इहा हालत मज़दूरनि खे पाण में ॿधी करण जो एहसास ॾियारियो। हुननि मिली करे जमायतूं ठाहियूं ऐं पंहिंजे हलचल लाइ जदोजहद खे अॻिते वधायो। कॾहिं? जॾहिं हुननि ॾिठो त हाणे असां ते तमामु घणो ज़ुल्म थी वियो आहे, तमामु जबर पियो थिए ऐं असांखे निहोड़े पियो वञे ऐं असांखे वधीक मारियो पियो वञे, असां वधीक कमु वरितो थो वञे। इन रविश ऐं इन रवैयनि उन्हनि खे पंहिंजा विछा विसारण ते मजबूर करे छॾियो। पहिरीं मई वारो मुज़ाहिरो हिन हलचल जी हिकु चमकदड़ कड़ी आहे। पहिरीं मई 1886 ते शिकागो जे शहीदनि या शिकागो शहर में जेका हलचल हली, उहा इन ॾींहं जी हिकिड़ी कड़ी आहे जेका अॻु शुरू थी चुकी हुई, जेका हलचल शुरू थी चुकी हुई, जंहिं हलचल में उन्हनि मज़दूरनि हिसो वरितो। छाकाणि
त इनकलाब जेको ईंदो आहे उहो हिकु ॾींहुं ईंदो आहे, पर उहो सदियूं वठी छॾींदो आहे, उहो साल वठी छॾींदो आहे। उन्हनि में केतिरियूं ई जेको जानूं वेंदियूं आहिनि, केतिरा ई जेको आहे सो माण्हू पंहिंजनि जो नज़राना पेश कंदा आहिनि, केतिरनि ई माण्हुनि खे जेको आहे सो पंहिंजे अटे लटे अॼु घर खां जेको आहे सो परे रहणो पवंदो आहे, केतिरनि ॾींहंनि ताईं रोडनि ते रहणो पवंदो आहे। त जीअं इनकलाब अचे, ऐं इनकलाब उहो सदियुनि लाइ ईंदो आहे, ऐं हमेशह जे लाइ उहो इनकलाब तारीख़ बणिजी वेंदो आहे। जीअं इहो इनकलाब तारीख़ बणिजी वियो आहे। ऐं अॼु असां तव्हांखे ॿुधायो वेंदा 1 मई वारो मुज़ाहिरो हलचल जी हिकु चमकंदड़ कड़ी आहे। उन ॾींहं ते अमेरिका जे किन सनअती शहरनि में मज़दूरनि पुरअमन जुलूस कढी पंहिंजे हक़नि हासिल करण लाइ हलचल हलाई। सभ खां वॾा जुलूस शिकागो शहर में थिया। सरमाएदारनि जी सरकार, तो हिते लफ़्ज़नि खे थोरो गौर कजो त जेके सरमाएदार आहिनि उहे रुगो अॼु न पर ज़माननि खां वठी सरकारनि ते कब्ज़ो रहियो आहे उन्हनि जो। सरकार उन्हनि जे हथनि में रही आहे, सरकार उन्हनि जे इशारनि ते रही आहे, सरकार खे जीअं चाहींदा आहिनि तीअं हलाईंदा आहिनि, सरकार खे जीअं हू चवंदा आहिनि तीअं सरकार कंदी आहे। इन लिहाज़ खां असां ॾिसूं था त उन ज़माने में बि उहे सरमाएदार पावरफुल हुया, त अॼु बि उहे सरमाएदार पावरफुल आहिनि। तॾहिं चए थो सभ खां वॾा जुलूस ऐं मुज़ाहिरा शिकागो शहर में थिया। सरमाएदारनि जी सरकार मज़लूमनि जे हक़ ऐं सच जी आवाज़ ॿुधण खां इनकार कयो। कंहिंजी सरकार? सरमाएदारनि जी सरकार। हिते लफ़्ज़ आहे, मां हिन खे हाईलाइट थो कयां, हिन खे रंग बि पियो थो ॾियां, रंग बि न कलर तब्दील कयां, मां ॿियो रंग नथो ॾियां हिनखे। असां वटि लफ़्ज़नि जूं मानाऊं ॿियूं बि थी वेंदियूं आहिनि, इन करे मां हिनखे सोलो ॿुधायां तव्हांखे, रंग मटायां थो पियो फ़ॉन्ट जो। सभ खां वॾा जुलूस शिकागो शहर में थिया। सरमाएदारनि जी सरकार मज़लूमनि जे हक़ ऐं सच जी आवाज़ खे ॿुधण खां इनकार कयो। उन जा जेके आवाज़ हुया, उन जो हक़ सच जी जेका ॻाल्हि हुई, उनखे ॿुधण खां इनकार करे छॾियो। सच ऐं इंसाफ़ जे नारनि ते हूअ मच्छरजी वई, छाकाणि त हुनखे ख़बर हुई त इहे मज़दूर सच ते आहिनि, इहे मज़दूर हक़ ते आहिनि, इहे मज़दूर पंहिंजे हक़ वठी रहंदा। इन जे करे असांखे घुर्जे त इन जा आवाज़ खे दॿायो वञे। उन सरकार उन्हनि जे आवाज़ खे दॿाइण जी कोशिश कई, जीअं उहे पोइते हेठी वञनि ऐं असांजी जेका ॻाल्हि आहे उहा वधीक मञी वञे। इन करे उन्हनि मज़लूमनि ऐं अमन पसंद मज़दूरनि ते सरकार जे हुक्म सां बेरोक टोक गोलियुनि जो मींहुं वसायो वियो, जेको अॼु ताईं जारी आहे। जॾहिं बि जेको बि पुरअमन एहतजाज करे थो, जेको बि पुरअमन हूंदो आहे, पुरअमन हूंदो आहे, ऐं उहो हक़ ते हूंदो आहे ऐं सच ते हूंदो आहे, ऐं उन्हीअ ते जेकॾहिं लठबाज़ी थी, उन्हीअ ते जेकॾहिं गोलियूं हलायूं वञनि, उन्हनि खे जेकॾहिं शहीद कयो वञे, उन्हनि ते जेकॾहिं ज़ुल्म ऐं ॾाढो जबर कयो वेंदो आहे, त उहो हिते तक लॻंदो आहे। हा, अलबत्ता जेके ग़लति आहिनि, जेके ग़लती करे एहतजाज हुजनि बि गलत, वरी एहतजाज बि कनि, उन्हनि खे मोचड़ो चाहे। बेरोक टोक गोलियुनि जो मींहुं वसायो वियो। सरमाएदारनि ऐं उन्हनि जी झाड़ती सरकार सम्झो हो त ईअं करण सां मज़दूर खे मारे मात कंदा। कंहिं और शिकागो शहर जे अमेरिका शहर जेका हुकूमत हुई, उन सम्झो थे त इहे जेके मज़दूर आहिनि, इन्हनि मज़दूरनि खे असां छिड़ विछड़ करे छॾींदासीं। हमेशह जीअं कंदा रहंदा आहियूं, अॼु बि इन्हनि सां इहे ई थींदो। हिननि पर हुकूमत खे हिन भेरे ख़बर कोन हुई त हिन भेरे जेके मज़दूर आया आहिनि, उन्हनि मज़दूरनि इहो तय करे छॾियो आहे त असां जेसीं ताईं पंहिंजा हक़ न वठंदासीं, असां जेसीं पंहिंजा हक़ हासिल न कंदासीं, असां पोइ हिते न हटंदासीं। इन जे करे सरमाएदारनि ऐं उन्हनि जी छाड़ती सरकार, हिकिड़ो सरमाएदारनि बिज़ाते ख़ुदि यानी उन्हनि पंहिंजे सिक्योरिटी गार्ड ऐं ॿियो छाड़ती सरकार सम्झो त ईअं करण सां मज़दूर खे मारे मात कंदा ऐं संदसि उथियल आवाज़ खे घुटे छॾींदा, माना उन्हनि खे ख़त्म करे छॾींदा। पर हू भुलियल हुआ, हक़ खे को बि दॿाए न सघियो आहे। जॾहिं बि हक़ थियो आहे, सच थियो आहे, सच खे केरु दॿाए न सघियो आहे। हू मुंहिंजी मुड़ुस में मुड़ण वारा कोन हुआ। मुंहिंजी माना हू हुननि
साबित कदम रहण वारा हुआ, मुड़ण वारा कोन हुआ, अॻिते वधंदा रहिया, पुठिते न हटिया। हुननि पंहिंजे साथियुनि जे हारियल रत मां कपड़ा रीटा करे, ॻाढ़ा करे, रीटा करे पंहिंजा झंडा ठाहिया। हुननि ईअं मज़दूर तहरीक खे झंडो ॾिनो। अॼु बि सॼी दुनिया जे मज़दूरनि जे झंडे जो रंग ॻाढ़ो आहे। उन ते सरकार सब्र न कयो, छाकाणि जॾहिं सरकार आवाम सां ज़िद ते अची वेंदी आहे त हू चाहींदी आहे त पंहिंजी रिट कायम रखे ऐं पंहिंजी जेको आहे सो रिट खे जे बुनियाद ते हू आवाम ते हुकूमत हलाए सघे थी। इन जे करे अॼु झंडो, अॼु बि सॼी दुनिया जे मज़दूरनि जे झंडे रंग ॻाढ़ो आहे। इन ते सरकार सब्र न कयो, हिते बि सब्र कयो न कयो, हज़ारे पोरे त अॻवान गिरफ़्तार कया विया। सवन के फाही ते चाढ़े, हिकिड़े ॾींहुं कोन थियो हूंदो इहो गिरफ़्तार कया वेंदा, उनखे फाही ते चाढ़े, उनखे ट्रायल कया हूंदा, ॻाल्हियूं ॿोलियूं हूंदियूं, पर उहो ॾींहुं इन करे मशहूर थी वियो जो उहो सभु पकड़िया विया। उन ॾींहं ते इहा जदोजहद हली, उन ॾींहं ते इहो मींहुं वसायो वियो, उन ॾींहं ते उन्हनि माण्हुनि खे गिरफ़्तार कयो, उन ॾींहं ते उन्हनि खे गिरफ़्तार करे जेलनि में विधो वियो। तंहिंजे करे अॻवान गिरफ़्तार कया विया, सवन खे फाहीअ ते चाढ़ियो वियो। सरमाएदार मज़दूरनि खे मारे त सघिया, पर संदन हलचल खे मात न करे सघिया। केतिरा ई मज़दूर मारिया विया। उहे खुशनसीब हक़ जी राह ते जान ॾेई शहादत जो प्यालो पी विया, पर मज़दूरनि जी आवाज़ ऐं नारे खे ज़िंदा करे विया। आख़िरकार दुनिया खे 8 कलाकनि वारे उसूल खे मञणो पियो। कहिड़ो वाक़ियो? उन हिकु 1 मई 1886 वारो वाक़ियो, जंहिं वाक़े में केतिरा ई माण्हू शहीद थिया, केतिरा ई गिरफ़्तार थिया, केतिरा ई वधिजी विया। समाजी सिरिश्ते मां असां टपी करे चेते पहुतासीं त इन्हनि माण्हुनि पंहिंजे हक़ जे हासिलात जे लाइ पंहिंजी जान जो नज़रानो पेश कयो। अॼु बि सॼी दुनिया जा मज़दूर ऐं पोरियत हर साल 1 मई ते उन्हनि शिकागो जे शहीदनि खे सलाम करे पंहिंजी हलचल में नई जान विझंदा आहिनि ऐं अॻिते वधंदा आहिनि। अॼु बि ही इंसान दुनिया जे पोरियत लाइ वहाउ तारे जी हैसियत रखनि था। उन्हनि जो रत पोरियत तहरीक जो राहूं रोशन करे थो। इहो ॾींहुं परे न आहे जॾहिं हू पंहिंजे जाइज़ हक़नि हासिल करण में कामयाब थींदा ऐं हर कंहिंखे पंहिंजो हक़ मिलंदो। हींअर को कंहिंजी फुरलट न कंदो, न वरी को कंहिंजे रत पथ ते पलजंदो। ऊंच नीच जा संधा मेटिजी वेंदा ऐं सॼी इंसान ज़ात सही माना में अशरफुल मखलूकात थी पवंदी। ऐं ही सभु खूबियूं असांखे मज़हब इस्लाम में मौजूद नज़र ईंदियूं। रशीद भट्टी इन मज़मून में इहा ॻाल्हियूं आहिनि त अहां जेको कुझु कयो पिया था, जेके बि शयूं आहिनि उन्हनि खे सम्झण ऐं उन्हनि जी जदोजहद खे सलाम पेश करण लाइ अॻिते अचो। ऐं उहे कामयाब पुण थी, छा कामयाब थी त अॼु जेके मज़दूर 8 कलाक कमु कंदा, सुबुह जो 8 खां वठी 5 बजे ताईं कमु कंदा, उहो इन्हनि मज़दूरनि जो जेको आहे सो कारनामो हो, जे कारनामे में हू पंहिंजो पाण खे कामयाब करे विया ऐं अॼु ताईं उहे मज़दूर ऐं 8 कलाक वारो रवैयो हलंदो रहे थो। इहो कुझु कम आहे या इहो तहरीक हुई जेका हली थी पई। इंशाअल्लाह तव्हांखे हिकु नंढी पंहिंजे वसार मां वज़ाहत कयमि जो सम्झ में आई हूंदी। कोशिशि करे सुभाणे कंहिं ॿिए उनवान सां मां वटि हाज़िर थिबो ऐं 12हें दर्जे जे कोर्स खे अॻिते वधाइबो। अल्लाह हाफ़िज़।